नाज़रीन तव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त गुजरांवाला में लॉन्ग मार्च दौरान पीटीआई चेयरमैन इमरान खान कातिलाणे हमले में ज़ख़्मी थी पियो आहे। पुलिस मूजिब गुजरांवाला में अल्लाहवाला चौक ते पीटीआई जे इस्तिक़बालिया कैंप ते फायरिंग कई वई, जंहिं सबब इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो। जॾहिं त मौक़े ते मौजूद सिक्योरिटी एहलकारनि हमलेआवर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अल्लाहवाला चौक ते फायरिंग खां पोइ सिक्योरिटी एहलकार फौरी तौर इमरान खान वटि पहुची विया ऐं खेसि पंहिंजे हिसार में वठी संदसि अॻियां बुलेट प्रूफ जैकेट लगाए छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त इमरान खान खे खाधी टंग में गोलियूं लॻियूं आहिनि, जॾहिं त अहमद चिश्ती ऐं चौधरी मोहम्मद यूसुफ खां सवाइ पीटीआई अॻवान फैसल जावेद बि ज़ख़्मी थी पियो आहे। पीटीआई अॻवान असद उमर जो चवणु आहे त फैसल जावेद खे गोलियूं लॻियूं ऐं अहमद चिट्टा सख़्त ज़ख़्मी थियो आहे। असद उमर चयो त फायरिंग में 6 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।